ह्यूमन राइट्स जस्टिस ऑर्गेनाइजेशन तरफा बुशरा राजपत सां थींदड़ जाती ख़िलाफ़ सचरगोठ में एहतजाजी रैली कढी वई। ह्यूमन राइट्स जस्टिस ऑर्गेनाइजेशन सूबाई सदर शबाना अब्बासी, मरकजी अगवान शबीर राजपर, गुलाम रसूल डायरी, एडवोकेट मोहर्रम राजपर, हारून जमाली, अमन राजपर, रियाज़ खिमटो ऐं ॿियनि जी अगवाणी मारूड़ा ॻोठ खां सचरगोठ ताईं रैली कढी एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। मौक़े ते शबाना अब्बासी, शबीर राजपर ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मुल्क में झंग जो कानून हली रहियो आहे। लाक़ानूनियत सबबि हर रोज़ दहशत ऐं वहशत जा वाक़िया पेश अची रहिया आहिनि। न्याणी बुशरा खे अगवा बाद संदसि इज़त खे तार तार कयो वियो, पर पुलिस समूरा जवाबदार गिरफ़्तार करण लाइ तैयार नाहे। महिरबानी करे जल्द खां जल्द कानून अहिड़ो पास कयो जो जेकॾहिं केरु कंहिंजी न्याणीअ ॾांहुं अखि मेरी खणी निहारे त उनजी अखि कढी वञे, छाकाणि त हीउ थींदड़ ज़ुल्म, ही बुशरा राज पर हिकु न्याणीअ सां ज़ुल्म न थियो आहे। ही सॼी सिंध, ही सॼे मुल्क, ही सॼी इंसानियत जे न्याणियुनि सां ज़ुल्म थियो आहे। ही ईअं न सम्झनि त हिकु छोकिरीअ सां ज़्यादती थी आहे, न ही ज़ुल्म आहे। ऐं ही थींदड़ ज़ुल्म खे असां तॾहिं रोकींदासीं जॾहिं असांजा हुकुमरान कानून पास कंदा, असांजी हुकूमत कानून पास कंदी। असांजी न्याणी, सिंध जी न्याणी जंहिंसां एॾो वॾो ज़ुल्म थियो आहे, अञा ताईं पुलिस लापरवाही कंदे अञा ताईं माण्हुनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। असां पुछण था चाहियूं हुकुमराननि खां त आया हीअ न्याणी सिंध जी ॼाई न हुई, इहा न्याणी सिंध जी जवान गैरतमंद न्याणी न हुई। असां पुछण था चाहियूं उन्हनि माण्हुनि खां त जेके कानून जे जवान इदारनि में वेठा आहिनि, जेके कानून ठाहिनि था पिया, असेंबलियुनि में वेठा आहिनि, उहे कानून हिन महिल ताईं पास कराए छो न सघिया आहिनि त अहिड़नि दरंदनि खे हिकिड़े हफ़्ते जे अंदरि अंदरि फांसी ते चाढ़ियो वञे। मुतालबो कयो त पार्लियामेंट में अहिड़नि जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾियण लाइ कानून साज़ी करे उन ते अमल करायो वञे त जीअं आइंदा अहिड़ा वाक़िया पेश न अची सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।